जी नगरसी मौजूद आहियूं शदानी दरबार हयात पिताफ़ी में, जिते हर साल जियां हिन साल भी मेडिकल जी कैंप लगाई वही है। अचो हिते मौजूद डॉक्टर ऐं मरीजन सां ॻाल्हि कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। हर साल हिते कैंप लगंदी आहे साईं शदानी दरबार जे तरफ़ों, ऐं तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। असांखे बि सेवा जो ख़िदमत जो मौक़ो मिलंदो आहे, ऐं असां पंहिंजे तरफ़ों मादे जी ऐं जिगर जी ऐं हेपेटाइटिस कामिण जी इलाज कंदा आहियूं, ऐं अवाम खे अपील कजे थी त उनजो फ़ाइदो वठी वधि खां वधि फ़ाइदो वठनि, ऐं डॉक्टर साहब सभु स्पेशलिस्ट जा मौजूदु आहिनि। ही जी कैंप लगी थी तकरीबन में स्पेशलिस्ट आहिनि, मुख़्तलिफ़ बीमारी डॉक्टर ऐं काफ़ी पेशेंट अचनि था, ऐं मुंहिंजे ख्याल में तमामु सुठी शइ आहे हिकिड़ी, ऐं काफ़ी माण्हुनि खे हिते बेनिफिट मिले थो, ऐं मुंहिंजे ख्याल में ये कैंपूं हर साल लॻणु खपनि। अॼु जेका ही 315 साल जन्म महोत्सव साईं सदाराम साहिब जन जे मौक़े ते फ्री मेडिकल कैंप लगाई हुई आहे। इनमें तकरीबन 18 खां 20 डॉक्टर्स आहिनि, ऐं जंहिंमें तकरीबन सब स्पेशलिटीज़ यानी जनरल कैंप असां अरेंज कई आहे। सभ खां पहिरियों जेके 2 जनरल फिजिशियन आहिनि, डॉक्टर सत्यवान ऐं डॉक्टर ईश्वरलाल, जनरल कार्डियोलॉजिस्ट आहिनि, ऐं उन खां अलावा ऑर्थोपेडिक सर्जन आहे। त असां टोटल कोशिशि कई आहे हर सब्जेक्ट खे कवर करूं, जीअं कोई बि पेशेंट असां वटां हितां अॼु कैंप मां फ्री ऐं परेशान थी या मायूस थी न वञे। जनरल मिलाए करे 15 खां 20 सब्जेक्ट आहिनि जेके असां कवर कयो आहे। पूरे कुंड कच्छ का पूरे शहर का पूरे इलाक़नि का असांजे हयात पिताफ़ी जेके भी इलाक़ा आहिनि, जरवार गढ़ी यारो या जिखे भी जो मीरपुर माधवंदे ज़िले घोटकी के अंदर जेके भी माण्हू आहिनि, जिन्हनि खे ख़बर पई आहे मुफ़्त में हिते जेके उन्हनि जी शेवा थिए थी पई, उन अखियुनि जी चमड़े जी हर शइ जी, ऐं इन्हनि जा वॾा थोरा आहिनि असांजे हिन इलाइक़े ते जो बग़ैर कंहिं लोभ लालच जे, बग़ैर कंहिं हिन ॻाल्हि जे डॉक्टर्स ऐं मरीजन जा वीचार ॿुधा। आवाज़ टी सां ॻाल्हाईंदे इहो ई मैसेज ॾिनो त असांजी शदानी दरबार जी रवायत रही आहे इंसान जी ख़िदमत करणु, ऐं ख़िदमत असां कंदा रहंदासीं।